उद्वतुन नुज़मतुन क़ुद्वतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाह तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। व अन अब्दुल्लाह बिन अम्र रज़ियल्लाहु अन्हुमा क़ाल कुन्ना जुलूसन इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अत्तीब वन्निसा व क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलात। फ़क़ाम अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़्त या रसूलल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अन-नज़्रु इला वजहि रसूलिल्लाह व अन यकून बिन्ती फ़ी बैत रसूलिल्लाह व अन यकून इन्फ़ाक़ु माली अला रसूलिल्लाह। फ़क़ाम उमर रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़्त या अबा बकर हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अल अम्रु बिल मारूफ वन नह्यु अनिल मुनकर व सौबुल खलक़। फ़क़ाम उस्मान रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़्त या उमर हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन इश्बाउल जीआन व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। फ़क़ाम अली रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़्त या उस्मान हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अल अम्र हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अज़्ज़रबु बिस्सैफ व सौमु लिस्सैफ वल खिदमतु लिज़्ज़ैफ। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मुझे महबूब मुहम्मद के डिठो जन हिकवारे आशिक रसूल डाडा जो सुभान अल्लाह। मुझे महबूब मुहम्मद के डिठो जन हिकवारे तड़पंदो सोई सजन लय त उम्र सारी कोई या कलीमुल्लाह तो कोई या सफीउल्लाह कोई या नजीउल्लाह तो कोई या खलीलुल्लाह कोई या सिद्दीकुल्लाह तो कोई या ज़बीहुल्लाह पर ज़ात सभिनी में सजन मुहम्मद तुझी त भलारिया। मुझे महबूब जे मुल्क मदीने जगड़ो
मां दुआ तो क्या जो सुभान अल्लाह करे अल्लाह उनके हिन साल मदीनो दिखारे मुझे महबूब जे मुल्क मदीने जगड़ो मट ना बियो मुल्क तोड़ दुनिया तसारिया सरदार जे सदके सभिनी के मान मिलो वा महबूब मिठे जे खातिर ही कुरान मिलो वा ज़ियारत के कुरान जी अल्लाह ताला सके कब्र क़यामत में न कुरान जी शफाअत नसीब फरमाए मुशरिकन जे मौलविन के केड़ी खबर नबी से छा थींदो अरे हुजूर जे यार के सुञाणन हुजूर जे शान के सुञाणन उलमा देवबंद सुञाणन सरदार जे सदके सभिनी के मान मिलो वा महबूब मिठे जे खातिर ही कुरान मिलो वा सलवात अदा पढ़ता वयल भाग वरे तो ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया महशर जे मैदान में ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया अरबी अॾे हलो मुझा मिठा उते चवंदा पया जान बयार अरबी कजे ॿिया यार कबा काॾे प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे सरदार अरबी जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे जतो ही साहिब ॿियनि ज़ातिन वारो असांजो सरदार मदीने वारो साईं आहे सरदार अरबी जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे हिकिड़ो ही गुल गंजवा त ॿिया हार कबा काॾे काफ किताब न खोलींदो क़यामत ॾींहुं रब करीम ॿिया सब माण्हू सुठा पर मुंह में हर हिकु ऐब अज़ीम आदम नूह नबी न कम ईंदो जिते हज़रत इब्राहीम आदम नूह नबी न कम ईंदो जिते हज़रत इब्राहीम सभिनी के उते छॾे ॾींदो उते केरु कंदो तस्लीम छो तो जंहिं जे इस्म में आ अव्वल मीम सो मुहम्मद वची माड़ कंदो वरी के अल्लाह वारे चोने जिते न साथी को साथ ॾींदो उते पो शाफी हुजूर थींदो जेको ॾाढा सुभान अल्लाह करे सैयद हबीबुल्लाह शाह सां गॾु मदीने हले जेको आहिस्ते चवंदो अल्लाह कंदो सांगीअ खां पंधु वेंदो मदीने जे पंधु वेंदे त पोइ 3 साल लॻंदई जे सैयद सां गॾु हलंदे हवाई जहाज़ में पोइ 3 कलाकनि में मदीने रुगो किराओ पंहिंजो पाण भर जाए बाक़ी हल जाए मूंसां गॾु इश्क अहमद अजल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है इश्क अहमद अजल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है सहाबा की झरमट में बदर दुजा नूर ही नूर हर सो मदीने में गे अल्लाह से कुरान मजीद में जॾहिं भी पंहिंजे सोने के सॾु कयो आहे त प्यार सां लक़बनि सां सॾु कयो आहे कॾहिं पंहिंजे सोने के चवे तो या अय्युहन नबी कॾहिं चवेस तो या अय्युहर रसूल मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं चादर पाए वेठो आहे त मुझो रब तो चवेस या अय्युहल मुज़्ज़म या महबूब सोना तू कंबल पाए वेठो आहे त रब तोखे चवे तो या अय्युहल मुद्दसिर कदे प्यार में चवेस तो यासीन ताहा नालो खणी सॾ नथो करे छो त नाले सां शान घट थींदो महबूब के लक़बन सां तो सॾ करे तॾहिं त मेराज जी रात अल्लाह जिब्रील के भी चयो खबरदार जिब्रील मुझे सोने के नालो खणी न उथार जाए
जिब्रील तो चे मुझे अल्लाह अज 27 रजब जी रात आ, मेराज जी रात आ, वसल वसाल जी रात आ, कुर्बन जी रात आ, दीदार जी रात आ। या अल्लाह पंहिंजे सोने के बुधाई छो न त सोना तो के जुतिया सा फर्शन को अर्शन ते घुराईंदुसि। अल्लाह फरमायो जिब्रील जे करे महबूब के बुधाया त अज रात मेराज थींदो तो के मुझी ज़ियारत थींदी त मुझो सोनो मुझो एडो आशिक आ जो सजी रात खुशी में निंड ही न करे। सोना तोखे जो को चवे त सुभाणे तुझी 10 बजे फ्लाइट आ मदीने वेंदे त वो निंड ईंदई सजी रात। तो ने मामे को मोकलाया, चाचे को मोकलाया, फलाणे यार को मोकलाया, सुभाणे मदीने तो वना खुशी में निंड ही नहीं। इया गाल असा के बुधाए थी त माना इल्म गैब जो महबूब के न हो। छो त जेकरे इल्म गैब जो होजे सा त अज रात 27 रजब जी रात आ मेराज थींदो त सोने के निंड ही न अचे। यो वाक्यो बुधाए तो त इल्म गैब जो केखे आ अल्लाह के। छो त तू असा के मदीने जी खुशी में निंड नहीं दी त महबूब के अल्लाह जे दीदार जी खुशी में निंड काडो अचे। चेबो त खबर न हुई तदे त सोनो निंड पेजी। अल्लाह फरमायो जिब्रील नालो न खण जासी, जिब्रील तू त नूरी मखलूक जो सरदार आ, मां त कायनात जो रब आ, मां रब भी कदे नालो न खयो तमास। तदी त के उर्दू में शायर चयो, उर्दू समझो था न, देखो कुर्बान में जा बजा मोमिनो, देखो कुर्बान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे उनको मुखातब किया, रब ने कैसे उनको मुखातब किया। कभी यासीन कहा, कभी ताहा कहा, कभी यासीन कहा, कभी ताहा कहा, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे, कौन है जिसको उनका सहारा नहीं। और कैसे काम आएंगे, तवज्जो करो, अपना महबूब महशर के मैदान में कैसे काम आएगा। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया, उम्मतों को न देंगे कोई आसरा, को नबी आसरो दींदो। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया, उम्मतों को न देंगे कोई आसरा, होगी सबकी ज़बां पर यही एक सदा, मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। ओ सोना तू तमा के दो प्यारो आ, जो कुरान को पुछा तो कुरान दे खबर मुझे महबूब जो चेहरो मुबारक केड़ो आचे तो वज़्ज़ुहा। कुरान कुरान आ सही, असा देवबंदिन जे जलसे जो सिंगारी कुरान आ। साईं मौलाना अब्दुल कादिर रिंद जी कब्र ते खुदा रहमत करे। साईं रिंद साहब चंदो देवबंदिन जे वाइज जो जज ही कुरान आ। ओ मुझा महबूब तुझे सीने जो जिक्र कुरान में, अलम नशरह लक सदरक। ओ कुरान मा के मदीने वारे साईं जी पुठी मुबारक ते बिदाए तो अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक। कुरान तो चे अचुतमा तो के महबूब जो शान बुधाया, कुरान जा अखर भी शान था बुधाइन। अलिफ तो चवई अल्लाह जो दिल पर नबी मिलो, बात ही चवे बरकत भरियो नबी मिलो, तात ही चवे ताजदारे मदीना मुस्तफा नबी मिलो, साथ ही चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मिठो मोहम्मद मीर मिलो। अख मारे कर जीम तो चवई जन्नत जी जमानत खाण वारो नबी मिलो, हाथी चवे हबीबे खुदा मिलो। अन गुरी खिदमत तो करे सैयद जी अल्लाह माल में रिज़्क़ में बरकत कंदई। जीम तो चवई जन्नत जी जमानत खाण वारो नबी मिलो, हाथी चवे हबीबे खुदा मिलो, खाती चवे खैरुल वरा वारो नबी मिलो, दाल तो चे उहो नबी मिलो जंजो दीदार रब्बिल अव्वल में थियो। हे कुरान जा अखर था गलाइनी, दाल तो चवे ज़ख़ीरा कायनात वारो नबी मिलो आ, रात ही चवे वमा
अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो ज़ाती चवे ज़मीन आसमान वारो नबी मिलियो सीन तो चवे सिज चंद्र को वधीक चमकंदड़ नबी मिलियो शीन तो चवे गुनाहगारन जी शफात करण वारो नबी मिलियो साद तो चे सिरात मुस्तकीम जो दगु देखाण वारो नबी मिलियो ज़ाद तो चवे ज़ामिने जन्नता फाती चे फ़ख्रे तमन्ना वारो काफ तो चवे कुरान वारो नबी नंढो काफ तो चवे कायनात जो नबी लाम तो चवे लुत्फ इनायत वारो नबी मीम तो चवे मरकज हिदायत वारो नबी नून तो चवे नूरानी जुल्फन वारो नबी वाती चवे वजह तखलीक कायनात वारो नबी हाथी चे हिदायत जे मरकज वारो नबी या थी चवे यसरब जे शहर के मदीनो बनाण वारो नबी ओ कुरान मा के मदीने वारे साईं जो शहर त बुधाए जंहिंमें सोने जी विलादत थिया चेतो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद कुरान मा के नबी सोने सरदार जूं अखियूं त बुधाए चेतो अलम नजअल लहू ऐनैन हर शे जो जिक्र कुरान में ओ कुरान मा के मदीने वारे साईं जी जुबान तबदा चेतो ला तो हर एक बिगी लिसान कलिता जलबे वरी चेतो वलिसानो ओ कुरान मा के नबी संजा चपड़ा तबदा चप मुबारक वलिसानो व शफतैन ओ कुरान मा के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किबलो तबदा चेतो इन्ना अव्वल बैति वुज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कता मुबारकौ व हुदल लिल आलमीन अज साईं दा जतोई गोठ जे वण वण ते पन पन ते दर दर ते थाव थाव ते घर जे वटे वटे ते कुरान जी रहमत जो मीठो वसई ओ कुरान मा के नबी संजा यार त बुधाए चेतो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना ओ कुरान मा के मदीने वारे साईं जो घर वारियों तबदाए वक़रन फी बुयूतिकुन वला तबर्रुजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमनस सलात व आतीनज़ ज़कात व अतिउनल्लाह व रसूला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा लाजे हबीब जो शान बुधो कुरान में रब बयान किया सोना कुरान में के नबी संजी होज़े को सर तबदा चेतो इन्ना आतैना कल कौसर ओ कुरान में के नबी संजो मेराज तबदा चेतो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर ओ कुरान मा के नबी संजू न्याणियों तबदा चेतो या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन ओ कुरान मा के नबी संजो यारो अबू बकर तबदा चेतो इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना ओ कुरान मा के नबी संजो यार सोनो उमर तबदा अल्लाह कबूल फरमाए शातो फरमा अशिद्दाउ अलल कुफ्फार ओ कुरान मा के नबी संजो यार सोनो उस्मान तबदा चेतो रुहमाउ बैनहुम ओ कुरान मा के नबी संजो यार मुर्शिद अली तबदा चेतो रुक्कान सुज्जदा
तराहुम रुक्कान सुजदा। ओ कुरान मां के नबी से जे घराने नबी जे डोटरे हजरत हसन ए हुसैन जी मां के सखावत अबदा चे तो वयुतइमून ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। ओ कुरान मां के नबी से जी चादर तबदा चे तो या अय्युहल मुज़म्मिल। ओ कुरान मां के नबी से जा लक़ब तबदा चे तो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। यो खातम जो लफ्ज इमरान खान जी जुबान ते चढ़े ही न तो। व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। ओ कुरान मां के नबी सोने सरदार जी ओ कुरान मां के महबूब मुस्तफा करीम जा दुश्मन तबदा चे तो तब्बत यदा अबी लहब व तब। ओ कुरान मां के नबी से जो अखलाक तबदा चे तो नून वल कलम व मा यस्तुरून मा अंत बिनिमति रब्बिक बिमजनून व इन्न लकल अजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। अल्लाह जिब्रील के जो जिब्रील खबरदार सोने जो नालो न खण जाए। अल्लाह कुरान जो हाफिज आलिम बनावई मासूम बार हेरे ख्याल कर जिब्रील नालो न खण जासी। या अल्लाह पो भला निंड मो कियो थारास मथे के लोडो ॾियांस। अल्लाह फरमायो जिब्रील ना 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 मुझे सोने जे मथे के लोडो न दी जाए छो त तू नूरी मखलूक जो सरदार आ। जे मोहम्मद मुस्तफा के अर्श ते वठी तो अचे यो 18,000 मखलूक जो सरदार। अल्लाह तांजा घोड़ा कबूल करे मथे के लोडो न दी जाए। वरी जिब्रील तो चे या अल्लाह भला नबी सोने सरदार जी बां के लोडो दई चवा उथी सोना हलऊं अर्श ते हलऊं मेराज ते। रब चयो न जिब्रील बां के भी लोडो न दी जाए मता 600 पर साड़े छड़िया। हेडी ताकत वारो मलाइका उलमा वेठान पुछोन रब कुरान में जदो ज़ी कुव्वतिन इंदज़िल अर्श मकीन। नूरी मखलूक जो सरदार जिब्रील एडी ताकत वारो मलाइका जो सजे लूत अलैहिस्सलाम जे सजे गोठ के पंजी चीच ते मथे कयो। ओ पेरे आसमान जा मलाइका पा चवन त लूत नबी जी ज़ानी क़ौम ते जरे खुदा जो अज़ाब आयो त पेरे आसमान जा मलाइका चवन ता असा सुबह जो साजुर लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे गोठ जे कुकड़न जो बांगा भी आसमान ते बुधियों से। उतो तबाही आई उबतो केराए एडी ताकत वारो मलाइक भी नबी से जे आडो डके थो। ए वर चंदा नबी से नूर आ। अरे नूर किया ता बुधाइंदो त जिब्रील अलैहिस्सलाम के पुट घणा। जिब्रील के न्याणियों घणियों जिब्रील घणियों शादियों कयूं। असाने महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के त 11 घर वारियों हुयूं। असाने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 न्याणियों हूं 3 पुट हा 8-9 चाचा हा। बाबू अब्दुल्ला हो अमर आमिना हुई। मुझो महबूब नूर किया मुझो महबूब आहे बशर पर नूरन को भी मथे आ। सो त मेराज जी रात नूरी मखलूक जो सरदार झुकियो पियो हो बशरन जो सरदार सुतो। सते आसमान ते नूरी मखलूक जे सरदार ब्रेक हई। बशरन जे सरदार चेस त हल त हलऊं वक्ते चे मथे वींदुम त मुंहिंजा पर ई सड़ी वेंदा। हेठ भली हले त हल बाकी मथे न हलंदुम। जिब्रील तो जे मूंखे ताकत कोने। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब तू आहे त बशर पर नूरन को मथे आ छो त जाते नूरी मखलूक जे सरदार जी हद खत्म थींदी आ उते बशरन जे सरदार मिठे मोहम्मद जी हद शुरू थींदी आ। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत
नारे तकबीर। वरी असां जे मथो इल्जाम ताणने हे जेके वहाबी न देवबंदी नबी साईं खे पाण जहिड़ो सम्झंदा। अस्तगफिरुल्लाह। करे असां मौलविन चयो त नबी साईं असां जहिड़ो। खुदा जो कसम असां त सैयद अहल बैत मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम वारा असां मुर्शिद हाले जी वारा ॿेर वारा असां जो अक़ीदो आहे त महबूब मुस्तफ़ा जे कदमनि मुबारकनि में जेका जुती पई आहे न इन जुतीअ खे जेका मिटी ऐं दज़ लॻे इहा बि असां पंहिंजे अखियुनि में सुरमो करे पाईंदासीं। असां काथे चयो त नबी साईं असां जहिड़ो आहे। असां मौलवी जे करे ॻाल्हायूं त वात मो थुकूं निकरल मदीने वारो साईं ॻाल्हाईंदो त नबूअत वारे वात मुबारक मो नूर जूं लाटूं निकरंदियूं। असां मौलविन के असां तव्हां के सभिनी के पघर निकरे त बदबू थे पर साहबा चवंदा आमिना जे लाल के पघर निकरदो मदीने में खुशबू थींदी मजलिस में। तड़ी तो चे तो फिक्रे जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में। ओ सांगिन जे इलाके वारो साईं दा जतोई जे गोठ जे इन सालाना जलसे में मां त दुआ घुरी तो वना अल्लाह कंदो हिते हर साल जलसो थींदो। ही पहिरों जलसो थियो आहे वॾो पर सैयद दुआ थो करे वञे। हाजी साहब हिम्मत कंदो जमात ताउन कंदी हिते हर साल महबूब जे शान जी महफिल लॻंदी। सहाबा चवनि था तव्हां बि जुमे जे ॾींहुं यार ईद जे ॾींहुं नवां कपिड़ा पाईंदा हो। सहाबा चवनि था असां बि नवां कपिड़ा पाईंदा हुआसीं। यार तव्हां असां पंहिंजे कपिड़नि खे पनो आकिल सखर रोड़ी शिकारपुर घोटकी जे दुकाननि जा अतुर अंबर सेंट जूं शीशियूं जलसन में पिंडाल तो खुशबू वठी तव्हां कपिड़नि खे हणंदा हो। आलिम अचनि था सैयद अचनि था नात खान अचनि था भाकुर पाईंदासीं खुशबू अचे पर यार तव्हां असांजी खुशबू रुगो 5 मिंट हलंदी आहे कपड़न में 10 मिनट हलंदी आहे। मुझे साईं जा सहाबा चवनि था असां भी जुमे जे ॾींहुं ईद जे ॾींहुं दावत ते वञूं नवां कपड़ा पायूं। असां सहाबा पंहिंजे कपड़न खे कंहिं दुकान जो अतुर अंबर न हणंदासीं। असां सहाबा जेसी ताईं महबूब मुस्तफ़ा हो असां नबी साईं जो पघर खणी कपड़न खे हणंदासीं। सहाबा चवंदा असांजे कपड़न में काबे जे रब जो कसम एडी खुशबू हलंदी जेसी ताईं असांजा कपड़ा गरी फाटी खत्म न थींदा तेसी ताईं असांजे कपड़न में मिठे मोहम्मद जे पघर जी खुशबू न वेंदी। सूमर जे ॾींहुं 12 रबिउल अव्वल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़े पाक में कबर मुबारक जंहिं सहाबी ठाही उन सहाबी जो नालो आहे हजरत तलहा। छा नालो आहे? तलहा। जंहिं कोडर हथ में खणी नबी साईं जे रोज़े पाक में वञी हुजूर साईं जी जाइ ठाही। मौला मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह नबी साईं जे मौजिज़नि जो किताब लिखियो आहे कूतुल आशिकीन। उन में लिखे थो जंहिं सहाबी नबी साईं जी कबर मुबारक ठाही उन जे पेरनि के हथनि के रोज़े पाक जी मिट्टी लगी तो उन सहाबी जे हथनि में खुशबू। वरी वो सहाबी बे साहब हथ मिलाए तो वरी बे सहाबी जे हथ में खुशबू। वरी उन बे सहाबी वरी 3 सां हथ मिलायो तो उन जे हथ में नबी साईं जे रोज़े जी मिट्टी जी खुशबू। वरी 3 चौथे सां मिलायो चौथे 5 सां मिलायो। सहाबा चवंदा असां तजुर्बो कयोसीं महबूब जे रोज़े पाक जी जेका मिट्टीअ जी खुशबू 40 सहाबा जे हथनि ताईं हलंदी रही। तड़ी तो के हथ बदी सैयद अर्ज तो करे पो अबू बकर उमर के घट वध न गलाई जाए उहे भी उन मिट्टी में सुता पिया थी। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर। मुझी मोबाइल में 9 लगी 44 मिनट थियान मां वुजू सा वेठो आहियां कुरान मथे ते आ सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह वांगुर कुरान मथे ते रखी चवां तो यार के अबू बकर उमर न वणे तो उन जी किस्मत खराब आ पर हियर भी 9:45 बजे अल्लाह जो कसम नबी साईं जे साए रोज़े ते 70,000 मलाइक बीठा त जेके अबू बकर उमर ते अल्लाह जा सलाम था पढ़नी। तू
असांजी ओ ताकत कदी कदी मेहमान ईंदान पर अबू बकर उमर अल्लाह के एडा प्यारा थी जो साए रोजे ते 70,000 मलाइक ॾींहं जो ईंदा थी 70,000 मलाइक वरी ॿिया रात जो ईंदा थी वरी जेके हिकु दफ़ो सलात पढ़ी वेंदा आहिनि जिन मलाइकनि के हिकु दफ़ो रोज़े जी हाज़िरी लगंदी आहे वरी क़यामत ते उन्हनि मलाइकनि के वारो ई न मिलंदो आहे। वाह अबू बकर उमर मां तुझी अज़मत तो कुर्बान वञा अहिड़े महबूब जे भाकुर में आयो जो मदीने जा कबूतर भी तां ते दुरूद सलाम था पढ़नि और मदीने जा पखी भी वञनि था मदीने जा जिन्न भी अल्लाह जे रसूल जे रोज़े ते सलात सलाम था पढ़न सजी कायनात त पढ़े थी पर रब जो कुरान तो चे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी अल्लाह से फरमायो मुझा महबूब तू ऐं तुझा बई यार मूंखे एॾा प्यारा आहिनि जो मां अल्लाह भी इन्हनि ते रहमत थो मोकिलियां तॾहिं त असां चवंदा आहियूं असां सिद्दीक़ी भी आहियूं असां फारूकी भी आहियूं असां ओस्मानी भी आहियूं हथ मथे करे जो असां हैदरी भी आहियूं असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली के न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे असां हसनी असां हुसैनी मां मुहर्रम जे जलसन में चवंदो आहे हुसैन हाफिज़ हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे जेके पक्का हैदरी नु सुभान अल्लाह कन हुसैन हाफिज़ हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो आली मकाम आगे हुसैन तैयब हुसैन तागिर हुसैन जो प्यारो नाम आगे हुसैन नालो व अज़मतन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो मागे हैदराबाद में एकड़ो शख्स गयो मागे चे ता केड़ा सैयद हो मां चोदा हैदरी आयो ते पोत ता असांजा पंहिंजा हो वे कार में खणी हलाए थोरो वक्त हलियासे मागे चे मां चमा जेको मुर्शिद अली के न मने उन जे मुंह में लख लानत होजे नारे तकबीर नगर नगर गली गली नगर नगर गली गली तुझो हुसैन मुझो हुसैन वाह हुसैन वाह हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन नारे तकबीर मां जो मुर्शिद अली के न मने उन जे मुंह में लख लानत जैसे पक्को तू असांजो आ थोरो अॻिते हलियो मां तो जेको अली वारा कम न करे ॿ लख लानत हुजे मागे जे गाड़ी प्यार तू वाह भी आ बाबा असां अली वारा हूं न ए पटको असां सैयदन छो पातो आ ए पटको इन करे पातो आ जो मुंहिंजो मुर्शिद अली पिटके वारो न हो पटके वारो असां दाढ़ी छो रखी आ स्टेज ते अशी दाढ़ी असां वेठा आहिनि मूंखे नज़र था अचनि इन बुजुर्गनि में असां दाढ़ी इन करे रखी आ त करबला जे मैदान में जेको जवान शहीद थियो न सोनो इमाम हुसैन सही उन जे चेहरे में नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके पई ए पटको ए दाढ़ी हे कुरान सीने में ए मस्जिद यो करबला वारे हुसैन जो ॾाजो तॾहिं त चे तो हुसैन करबल में पढ़ियो कुरान अज बुखारी सैयद के कुर्सी ते विहारे कुरान तो पढ़ाई मौला अब्दुल वाहिद को पुछो करबला में मुझे इमाम हुसैन नेज़े जी नोक ते कुरान पढ़ियो हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में अनेती नीयत इमाम हुसैन तीरन तलवारुन जी बरसात में नमाज न छड़ी आ इनके चो हल नमाज ते सही दुआ कजाए पर्दा से हमरा बीठो हुजे सखर बबलो बाईपास ते पुछो मास काडे थो वने सही मां के वणो आ कराची और वेठो केड़ी गाड़ी में आ लाहौर वारी अरे निभागा लाहौर हेडे आ कराची हेडे आ गाड़ी मटा न सैयद दुआ कजाए पुजी वेंदासे कसम तो अल्लाह जो दुआ लगदी अरे बाबा लाहौर वारी गाड़ी में किए वेठो आ कराची वारे कोच में वे न मुर्शिद जी दुआ सा पुजी वेंदासे मुझे मुर्शिद पाड़े वारो साईं अब्दुल समद हाले जी वारा फरमाइन पिया जेको बेनमाजी आ जेके खुदा जे फर्द जो ख्याल नाहे इनके मुर्शिदन जी दुआ न लगदी आ बेनमाजी जे घर में बरकत ही न हुंदी बीमारी हिकड़ो किरंदो वरी बियो चाक थींदो वरी टियों किरंदो
खुदा जे फर्ज जो जेके ख्याल नाहे असा तवा को चां जे कोप ते नमाज थी वने करबला में सलाम मुझे इमाम हुसैन के जो तीरन और तलवारुन जी बरसात में चे शिमिर पली त जंग बंद कर चे न कंदुन चे न कर त न कर मां हथियारन जी बरसात में भी सिर सजदे में रखी अल्लाह जी नमाज अदा कर। नारे तकबीर, शान शहीद करबला, शान शहीद करबला। मोटी जो पांजे मौजू ते जिब्रील तो चे मुझा अल्लाह माके अदब सिखार मां नबी से के निंड मो कियो थारा। गाल याद आ विसरी वई मुझा 10 मिनट बचान मुझो वाज 10 बजे खत्म थींदो ना शुरू थियो 10 बजे खत्म 10 मिनट बचान तवज्जो कयो। जिब्रील तो चे मुझा अल्लाह सोने के निंड मो कियो थारा। उलमा देवबंद 3 तरीका बयान क्यान। अल्लाह जिब्रील के चो जिब्रील ही गिट्टा ना थमायन अखे माने कर ई गिट्टा दिना थमायन हेठ झुक मुझे महबूब आराम में आहिस्ते आहिस्ते ये झुकी करे पंजा गिट्टा खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन जी तिरिय ते रखी गसा तमाम मुशरिकन के समझाया अरे दिसो नूर झुक्यो पियो आ बशरन जो सरदार सुतो पियो आ। ये गिट्टा खणी गसा ऐ बी रिवायत वरी असा जी सिंध जो बेहतरीन बुजुर्ग आलिम ता असांजे पाड़े जो मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह वडो बुजुर्ग हो असांजे जिले शिकारपुर जे तालके लखी गुलाम शाह जे निमोरे गोठ में जामिया मस्जिद में दोस्त बुधाईंदा मां वेंदो आ वाइज ते अच्छी दाढ़ी वारा अञा जिंदान चेसे हिते मौलाना अब्दुल्ला घोटे तकीर करे कुरान हथ में खयो मागे ख्वाब में 36 दफा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आ। साईं मौलाना वेठो आ महर साहब मुझे गाल जी तस्दीक करे तो असा के खबर आ मौलवी कुरान ते कूड़ न हणदो चे माके ख्वाब में 36 दफा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो। नबी से माके निंड में हथणी चो अब्दुल हई हक वारी जमात थी द जमियत उलमा इस्लाम थी इनन जो साथ न छड़ जाए। नारे तकबीर, अकाबिरीन जमियत उलमा इस्लाम, अकाबिरीन जमियत उलमा इस्लाम, कायद जमियत हजरत मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर। ऐ मौलाना तकीर में इया भी गाल कई तमा निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो या रसूल अल्लाह जमियत उलमा इस्लाम में ब ग्रुप थी व्यान एक मौलाना समीउलक जो ग्रुप आ बो मौलाना फजल रहमान जो ग्रुप आ मां के जो साथ दिया अल्लाह जो कसम बुजुर्ग चे पियो नबी से जे नबूत वारन चप्पन मोया गान लिखती पुट जई जमात जे उलमा जो अगवान मौलाना फजल रहमान जे उन जो साथ दी जाए। ऐ मुझो बाबो साई मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 70 साल उम्र तस अञा भी तडे ते वेई दीन पढ़ाईंदो आ। मुझो बाबो चे पियो साईं बेर वारन वट वेठा से उते भी मौलविन चयो साईं मौला मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जे वणन खां पो साईं मौलाना फजल रहमान अञा उम्र जो नंढो हो न माल साईं ता इमाम उल असर आयो ता जमियत उलमा इस्लाम जा लीडर अमीर तवा थियो मरकजी अमीर त साईं बेर वारे मौलविन के जो चुप कयो ता के केड़ी खबर मां बेर वारे के भी रात निंद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आ। बस शामियाना लगला एकड़े शामियाने जे हेठों भी उलमा वेठा बियो शामियानो परते हो उते भी उलमा वेठा पर जिन आलिमन सा गड मौलाना फजल रहमान वेठो मां मिठे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के डिठो नबी से भी उते वेही रहा मौलवियो ता मनो न मनो पंबेर वारे जो कायद भी मौलाना फजल रहमान। नारे तकबीर, इज्जत वारो अजमत वारो, इज्जत वारो अजमत वारो। नारे तकबीर। वो मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह चे पियो त मेराज जे मौजू में तकीर कंदे चे पियो अल्लाह जिब्रील के चो जिब्रील 600 पर दिना थमाए घणा 600 पर मथे जे मथों जे को पर थी यो हेठ करे मुझे महबूब मुस्तफा जी कदमन जी तिरी ते रखी गसा तमा सोने के निंद मो थारा। घणा तरीका था एको गिट्टा रखी गसाए बियो पर गसाए वरी टियों तरीको असांजो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह भी बुधाईंदो
असां गुनाहगारनि भी 7 साल डॉक्टर साहब सां गॾु वाइज़ कयासीं। डॉक्टर साहब जी मूंखे ॻाल्हि यादि आहे 27 रजब जी राति लालू रैंक में तालका वारे में ज़िले कंबर शदात कोट में मां भी वाइज़ कयो, डॉक्टर साहब भी वाइज़ कयो। उते डॉक्टर साहब अजीब ॻाल्हि कई चे मेराज जी राति अल्लाह जिब्रील खे चयो जिब्रील चप ॾिना थमाए हेठ झुक मुझे महबूब मुस्तफा करीम जी कदमन जी तिरीअ को चुमियूं वठो या चुमियूं वठ त मां सोने के निंड में उथारा। तड़ी तक आशिक चयो न चुम चुम के तलिया साइनू जगाया, वो चुम चुम के तलिया साइनू जगाया, चुम चुम के तलिया साइनू जगाया, जिब्रील रब दा पैगाम लाया। तरी तो चेतो सरकार तो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। हाँ आखिर में बेवफाई न कर, जल्दी सुभान अल्लाह कर तो जान छड़ाया। सरकार तो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुर्बान में तो रुखसार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। अज साईं दाद जतोई जे गोठ में जलसो थियो आहे, अज खां कई साल अग में मदीने में भी जलसो थियो। मदीने में वाइज़ करण वारो मदीने वारो साईं हो। मुझे जलसे में जमात भली आई आहे, पर मदीने वारे साईं जो शान छा बयान कजे। सोने जे जलसे में 70,000 साहबा आया, रुगो साहबा न पर अहल बेत भी आया। फरमायो अबू बकर जी साईं तू मुझे वाइज़ में सजे पासे जी सजी कुंड ते वे। उस्मान का थे जी साईं तू हेडो वे, सोना अली तू हेडो वे, सोना उमर तू हेडो वे। मां मोहम्मद वरी सहाबा जे विच में इए तो वे हां जे रात जो सतारन जे विच में चोड़ियों जो चंद्र वेंदो आ। पो शायर इन मंजर के इए तो बयान करे, अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग 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 तारों में महताब का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुर्बान में तो रुखसार का आलम क्या होगा। खागी ये कसम खुद कुर्बान ने, 5 मिनट बचा दी मुझा। खागी ये कसम खुद कुर्बान ने असहाब के दौड़ते घोड़ों की, वल आदियात ज़बहा फल मूरियात क़दहा फल मुगीरात सुबह। अरे तो के नबी जा साहबा न था वणन, तुझी किस्मत खराबा। नबी सैन जा साहबा अल्लाह के एडा प्यारान जो साहबा त पंजी जाते, पर साहबा जे सवारी ते घोड़े ते चढ़ी घुमंदा हा, उन घोड़े जे कदमन जे पैरन जी मिट्टी जा भी अल्लाह कुरान में कसम खया थी। खागी के कसम खुद कुर्बान ने असहाब के दौड़ते घोड़ों की, असहाब का जब ये आलम हो तो सरकार का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवागर होंगे उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदागे बिन देखे दीदार का आलम क्या होगा। उन नबी असा के तौहीद सेखारी आ। शुक्र कयो तो अल्लाह सही असा के मुसलमान जे घर में पैदा करे, महबूब जी तौहीद वारो कलमो नसीब करा। न तो सिंध में तो वाणिया भी रहन था, ओड भी, भील भी, बागड़ी भी, मुशरिक। हाँ सही ॿाहिरि मुल्कनि में यहूद नसारा ईसाई मजूसी। नबी से फरमा कोई जन्नत में इहो न वेंदो, जन्नत आ ते न मुवहिद मुसलमान कलमे वारे थी।
ओ गैरत धारियो मां मुशरिकन के चवंदो यार माओ जे पेट में असांजा उज़वा के ठाया ओ अल्लाह से अमड़ जे पेट में ता सके अखियूं घणियूं ॾिनियूं जेके आहिनि ॻाल्हायो कन हथ पैर गोडा कुल्ला चप दंद आंगरियूं 20 अथव 10 हथनि जूं 10 पेरनि जूं हा साईं मथा घणा अथव हिकु नक शाबाश ज़ुबान दिल दिल भी बा वो छोड़ा होशियारी हाँ से दिलियूं घणियूं अथव हिकु पोइ अल्लाह से के चओ न अल्लाह से अखियूं ॿ ॾिनई कन ॿ ॾिनई हथ ॿ ॾिनई पेर ॿ ॾिनई गोॾा ॿ ॾिनई कुल्ला ॿ ॾिनई ॾंद 32 ॾिनई आंगुरियूं 20 ॾिनई पर मौला मथो छो हिकु ॾिनई नक भी हिकु ज़ुबान भी हिकु दिल भी हिकु शो रब तो चे कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आं तॾहिं तोखे दिल भी हिकु ॾिनी मां इन दिल में मोहब्बत जी जाइ भी मां हिकिड़े रब खे ॾे हे वरी यार के फोन तो करे हली आ काथे आ तोसां 32 दिलियूं ने भागा 32 काथे दिलियूं हिकु ये मेरे फासाण ला ते 32 दिलियूं जारे इजी लोड कंदो आ 32 नथी दिल हिकु दी डिबी भी हिकिड़े अल्लाह हाँ ज़ुबान भी हिकु खुशामद बे जी न कंदासीं तारीफ़ भी हिकु रब जी कंदासीं कुल हुवल्लाहु अहद अल्लाह हिकु आहे तुझो नक भी हिकु आहे तुझो मथो भी हिकु आहे त तुझो रब भी हिकु आहे वो असांजो शिकारपुर जो रईसुल वाइज़ी नो साईं मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब ॾिठो वा न सब चो रहमतुल्लाह अलैह अल्लाह उन जी कब्र ते रहमत करे साईं मेखे साहब जी असां ते शफ़क़त हूंदी 11 साल साईं सां गॾु वाइज़ कयासीं सिंध में बलोचिस्तान में हिकिड़ी जाइ ते त साईं वेठल कुर्सीअ ते ख़ुतबो शुरू पियो करे असां पहुतासीं अञा नवां वाइज़नि में लथासीं पोइ बि कुर्सीअ तो लथो पुट तूं आले रसूल आ सैयद आ तूं वे मां हेठि वियां थो ईअं इमरान खान कुर्सी नथो छॾे मौलवी कानो छॾींदा हा कुर्सी छॾणु ॾाढी ॾुखी आहे पर साईं जी दिल में का इज्जत ही आले रसूल जी अज असां जे मथों शफ़क़त कई साईं मेखे साहब वरी चवंदा आहिनि जेको ॿिए जी औलाद ते रहम कंदो आहे अल्लाह उन जी औलाद ते रहम कंदो आहे साईं मेखो साहब त हले वियो पर उन जे सभिनी पुटनि खे अल्लाह क़बूल कयो आहे सिंध बलोचिस्तान में वाइज़ था कनि हिकिड़ो मेखो वियो अल्लाह असांखे 9 मेखा ॿिया ॾिना मौलाना रही बख्श त चइबो हिकिड़े मौलवीअ खे तूं 99 नंबर मेखो आहे माना एडा मेखा आहिनि अल्हम्दुलिल्लाह कुरान हले तो सुभान अल्लाह पो साईं मेखे साहब जी इहा ॻाल्हि मूंखे अॼु ताईं न विसरदी आहे कॾहिं कॾहिं गाॾी न हूंदी असां नवां अञा वाइदनि में लथासीं शफ़क़त करे अॻियों गाॾीअ में विहारे पाण कार हलाए पोइ चवंदो शाह साहब जेको हुन दर ते सजदा करे न मुशरिक इहो बेनको आहे हिनखे नक ई कोन्हे हथ मथे करे जो असांजो नक बि हिकु आहे त असांजो रब बि हिकु आहे असां न छॾींदासीं रब जो दर यार तव्हांखे को चवे त पुट घणा अथव तव्हां छा चवंदो जेके जेतिरा हूंदा कंहिंखे 5 कंहिंखे 7 कंहिंखे 2 कंहिंखे 4 तव्हांखे को चवे त न्याणियूं घणियूं अथव 3 4 2 7 मामा घणा थी मासात घणा थी मासियूं चाचियूं पुफियूं भाणेजा सोट तव्हां चवंदो शाह साहब 2 3 5 7 पर यार तव्हांखे को चवे त पीअर घणा अथव पहिरों त पुछण वारे खे डंडो हणजाए बेगैरत हाणे मुंहिंजी मां खे गारींदो ने ज़ालिम इहो सवाल कबो आहे त पीअर घणा थी रब तो चे पाना इते तोखे गैरत आई त मुंहिंजो पीउ हिकु आहे बाक़ी इते गैरत छो नथो करे मां तुंहिंजो रब बि हिकु आहे सजदे जे लाइक़ मां अल्लाह आहे अॼु वाइदो कयो सैयद अहल बैत ॾाढो हथ मथे करे ज़िंदगी रही त हे नक पेशानी अल्लाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते न झुकाईंदासीं।